अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वाइस में भलीकार माया आज़ाद मीरानी। नाज़रीन, अॼु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची जे ओभर वारे इलाइक़े सचल ॻोठ में। सचल ॻोठ जेको ओभर वारे इलाइक़े में क़ाइमु आहे। हिन सचल ॻोठ वारे इलाइक़े खे हिकिड़े पासे ॾांहुं स्पार्को जो रोड लॻे थो, ॿिए पासे ॾांहुं कराची यूनिवर्सिटी ऐं टे पासे ॾांहुं सफूरा चौक ऐं गॾोगॾु हीअ हाईवे सां लिंक आहे। हाईवे सां लिंक हुजण सबबु सचल ॻोठ जी तेज़ी सां आबादी वधंदी वञे पई। वक़्तनि ब वक़्तनि आबादी वधण सबबु गॾोगॾु हिते जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि जो फुक़दान पैदा थींदो वञे पियो। सचल ॻोठ में पीअण जो पाणी, रोड, रस्ता ऐं गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। इन सां गॾोगॾु सचल ॻोठ में वॾो मसइलो आहे त स्ट्रीट लाइट न हुजण सबबु हिते शाम थियण खां पोइ जेके ॾोह आहिनि, जेके क्रिमिनल आहिनि, ॾोह जूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। फुर जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन हवाले सां असां हिते शहरी आहिनि, जेके इलाइक़े वासी आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि खां मालूम कंदासीं त सचल ॻोठ जा ॿिया कहिड़ा मसइला आहिनि ऐं उहे कहिड़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असां हिन वक़्तु जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं, इहे मेन मौसमियात खां टर्न थी सचल ॻोठ तरफ़ अचे थो। हीअ रोड गॾोगॾु हिन सां डाओ अस्पताल आहे, अस्पताल सां गॾु ई रोड आहे। हिन रोड जी हीअ हालत आहे त हितां जेका गाॾी, जेका पब्लिक ट्रांसपोर्ट या बाइक वारो, रिक्शा वारो जेको हितां क्रॉस करे थो, उनखे इंतिहाई तकलीफ़ आहे। हीअ शुरूआती एंट्रेंस आहे हिन रोड जी, ऐं ॿिया जेके घिटियुनि जी सूरत हाल आहे उहा बि इंतिहाई ख़राबु आहे। मेन रोड आहिनि जेके उहे बि टुटल आहिनि। रोड टुटल हुअण सबबु जेके ट्रांसपोर्ट वारा आहिनि उनजो इहो चवणु आहे त हीअ रोड तयारु न हुजण जे करे असांखे डेली सुवारियुनि में मसइलो थो थिए ऐं उनजी गाॾियुनि जे रोज़ ख़र्चा वधनि था, जंहिं सबबु हू बचति नथी थी सघे। हीअ हालत आहे मेन एंट्रेंस वारे रोड जी। जी, हिते सचल ॻोठ जो हिकिड़ो रहवासी असां सां मौजूदु आहे, हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, त कहिड़ा मसइला मसाइल आहिनि, छा इशूज़ आहिनि? असांजे हिते बिजली जो बहिरान बि वॾो आहे ऐं पाणी ड्रेनेज सिस्टम तमामु फेल आहे। ऐं बरसाति पवण खां पोइ पाणी 1.5 फुट 2 फुट पाणी बीहजी थो वञे, जंहिंमें छोकिरियुनि नियाणियुनि खे स्कूल में बचड़नि खे तकलीफ़ आहे वॾी। सो मसइला वॾा आहिनि ऐं इन्हनि खे फ़ौरन महिरबानी करे हल कयो वञे त बहितरु आहे। क्राइम बि ॾाढो थो थिए, यानी बिजली बंदि थियण खां पोइ उन्हनि खे को मौक़ो थो मिली वञे ऐं हो बाइक फुरे था वञनि, पैसा फुरियूं था वञनि, मोबाइल फुरियूं था वञनि। मतिलबु वॾो हिते आज़ारु आहे असांजे लाइ। अच्छा, इहे मसइला मसाइल तव्हां हिते बल्दियाती निज़ाम आहे, यूनियन काउंसिल्स आहिनि, सफूरा टाउन जो चेयरमैन आहे। अॻु में त इहो हूंदो त हिते उर्दू ॻाल्हाईंदड़ हूंदा, उहे इल्ज़ाम लॻाईंदा त कमु नथो थिए। हाणे त पी जा आहिनि, यूनियन काउंसिल बि उन्हनि जी, चेयरमैन बि उन्हनि जा, उन्हनि वटि इहे मसइला खणी आया अथव? हा, उन्हनि वटि मसइला उहो पाण बि ॾिसनि था, मसइला त आहिनि उन्हनि, उहो बि ॾिसनि था हर शइ, पर जेतिरो थी सघे थो कनि था पिया। पोइ शायदि उन्हनि खे एतिरो पावर न आहे या उन्हनि खे अहिड़ा फंड्स नथा मिलनि जो नथा करे सघनि, पर थियणु खपनि। वॾी गंदगी आहे हिते। तव्हांजो छा चवणु आहे हिन हवाले सां? पीअण जो पाणी अचे थो हिते? न, पीअण जो पाणी त सम्झ न जे बराबरि आहे। हर कंहिं हिते सचल में जेको आहे जो बोरिंगूं हणायूं आहिनि, उहो खारो पाणी निकिरंदो आहे जेको माण्हू विंझण लाइ इस्तेमालु करे सघे थो। बाक़ी पीअण लाइ त हर कोई जेको आहे हितां मिनरल वाटर घुराए थो दुकाननि तां। पीअण जो पाणी न आहे। रोड रस्तनि लाइ छा चवणु आहे? रोड रस्तनि लाइ विया आहियो कंहिं ॾे त को बा रोड नथा ठहनि, रस्ता नथा ठहनि? साईं, रोडनि जी ॾिसो तव्हां पाण हालत, हिकु गाॾी लंघे थी त ॿी बीह थी रहे। तमामु सोढ़ा रोड आहिनि, खॾा लॻा पिया आहिनि, किथे कीअं, किथे त पथर निकिता पिया आहिनि। तमामु वॾो आज़ारु आहे हिते। ऐं ॿियो त लाइट हली थी वञे, पोइ जेको आहे सो क्रिमिनल माण्हुनि खे बि मौक़ो मिली थो वञे त फुर लुट जो। महिरबानी करे हुकूमत खां कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजा इहे मसइला हल करण लाइ? हुकूमत खे छा चवनि? हुकूमत सां असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे, सचल पुराणो ॻोठ आहे ऐं हिते सभु सिंधी भाइर असां रहूं पिया। हिते माना हर जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उहो ॾिनियूं वञनि असांजे सचल ॻोठ खे। सचल ॻोठ में असां मौजूदु आहियूं। रोड आहे, अॻियां पोयां बि असां ॾेखारियोसीं त हू टुटल आहे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघो। हितां जेका गाॾी या को बाइक वारो क्रॉस थो करे, इंतिहाई तकलीफ़ सां थो करे। हीअ रोड इंतिहाई खस्ता हाल हुजण जे करे हिते जेके इलाइक़े वासी आहिनि उहे चवनि था कोई स्पीड में अचे थो त उहो रोड टुटल हुजण जे करे बाइक वारो किरी थो पवे या गाॾियुनि जा जेके टायरनि खे नुक़सानु थो पए। काफ़ी जेके हितां मरीज़ बि वञनि था, एम्बुलेंसूं बि हितां गुज़र कंदियूं आहिनि। हिन हवाले सां शहरी मौजूदु आहे, हितां खां पुछां अब छा सूरत हाल आहे रोड रस्तनि जी, गंदगीअ जी, पाणीअ जी?
सर ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे। हे हाल आहे जॾहिं बारिश थिए थी या को नाली जो पाणी अचे थो, माण्हू किरनि था, मोबाइलियूं भेजी थियूं वञनि। उन खां अलावा लाइट जो वॾो मसइलो आहे। लाइट पहिरियां हूंदी टाइमिंग ते, हाणे तक़रीबन 4-5 ॾींहं थी हाणे बाक़ाइदे टाइमिंग ख़तमु थी वई आहे। इहो पूरे सचल में, अयूबगोड़ में, सॼे इलाइक़नि में इहो ई आहे सिंधियुनि जे में। ऐं रोड रस्ता सभु तबाह लॻा पिया आहिनि। तव्हां ॾिसी था सघो, हर शइ इहा तव्हांजे साम्हूं ई आहे सर। तव्हां हिन हवाले सां हितां जा जेके लोकल बॉडीज़ यूसी चेयरमैन आहे या टाउन चेयरमैन आहे सफूरा जो, उन ॾे विया आहियो? उनजो छा चवणु आहे? रोड छो नथा ठहनि? साईं उन्हनि ॾे वञो, चई साईं हा अॼु सुभाणे वरी वोटनि टाइम अचनि था, उन खां पोइ त ज़ाहिर ई कोन्हनि के। यूसी चेयरमैन सभु घर सम्या पिया आहिनि, बजट खाई सुता पिया आहिनि, कमु आहे ई कोन। बसि छड़ो 2-3 गलियूं ॾेखारींदा, उन्हनि जा वीडिया शो करंदा, असां हे कमु करायो आहे। तव्हां ॾिसो था सूरत हाल सॼो तव्हांजे अॻियां ई आहे सभिनी। छा चवणु आहे तव्हांजो? हे रस्तनि जो टुटरा पिया आहिनि या गंदगीअ जे हवाले सां हिते कंहिंखे चयो आहे? असांजो चवण जो मुतालबो इहो ई आहे। रोड काफ़ी टाइम खां वठी ख़राबु लॻो पियो आहे। ताज वसण वारा हितां जा चेयरमैन आहिनि, केर बि आहे, पीपुल्स पार्टी आहे, सभिनि जा फ़ोटूं लॻा पिया आहिनि। बाक़ी रोड जे नाले सां को बि हिन वक़्तु अञा ताईं न आयो आहे। हिते घटि में घटि बि एक्सीडेंट आहे, हिते एतिरा एक्सीडेंट थियनि था, माण्हू किरनि था, कंहिंखे का परवाह ई कोन्हे। हर को पंहिंजे बसि अचनि था, थोरो टुकड़ो ठाहे, फ़ोटूं कढी, सेल्फी कढी, कमु ख़तमु, बसि अॻियां ॾिसनि ई नथा। ऐं तव्हांजे साम्हूं लॻो पियो आहे, सभु रोड ख़राबु लॻा पिया आहिनि, अॻियां रोड ख़राबु लॻो पियो आहे। असांजो इहो ई मोटिव आहे त बाबा असां कारोबारी माण्हू, असांखे रोड कवर कराए वञे। पाणी अचे थो? पीअण जो पाणी बिल्कुलु पाणी न आहे। हे लाइन हाणे विझी आहिनि तव्हांजे साम्हूं, उहो अॻियां गटर भॻो पियो आहे। उन खां पोइ गैस वारे मीटरनि में पाणी थो अचे। हिन साफ़ पाणी वारी गटर लाइन ॿई मिक्स थी वियूं आहिनि। हे रोड ते ई असां मौजूदु आहियूं। हिते रक्शे वारो आहे, हिन खां पुछा कंदासीं। अबा कहिड़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियो था? रोड टुटल आहिनि, हिन हवाले सां कुझु? अबा रोड भॻल आहिनि, तकलीफ़ूं इहा ई आहिनि। रोड माण्हू ठाराए, रोड हाणे स्लो एक्सीडेंट बिना रोड ते थियनि था भाऊ, माण्हू किरी था पवनि बाइकनि वारा। ये रोड रास्ता एतिरा ख़राबु आहिनि, असां एतिरा ख्वार थियूं था। इहो अलॻि पाणी लाइननि जो निकिरी अचे थो ऐं गटर लाइन बि सफ़ा लीक थिया पिया आहिनि, का कमुकार नथा थियनि। बरसातूं मथां बीठियूं आहिनि, पहिरियां बि बरसातनि में हिते कई गाॾियूं कल्टियूं थी पियूं, रक्षा बि ऐं छलो ॿियूं बि गाॾियूं फासी वियूं। मोटर साइकिलूं त हेठि गटर में किरी पवनि थियूं। अॼु सचल ॻोठ में असां एंटर थियण खां पोइ जेका मेन सचल ॻोठ जी गेट आहे, उन खां अंदरि आयासीं। सोसाइटी आहे, हिन सोसाइटी में अंदरि थियण सां शुरूआति में जेको असांजो इस्तक़बाल कयो आहे उहो हिन गटर जे पाणी कयो आहे। ऐं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे, हीअ सोसाइटी जी एंट्रेंस आहे। उन सां गॾोगॾु हीअ इन पासे ॾे ॿिए पासे तव्हांखे ॾेखारे सघे कचिरे जा ढेर हिते मौजूदु आहिनि। जेतोणीकि त हिते सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट पारां दावा कई थी वञे त असां घर घर मां जेको दर तां आहियूं असां उहो कचिरो खणंदा आहियूं। या बल्दियाती जेको वज़ीर आहे नासिर शाह साहब बि उन ॾींहुं इहो सवालु उथायो त साईं शहरनि खे असेंबली ॿाहिरां मीडिया सां गॾु उनखे इहो सवालु कयो त साईं शहरनि खे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट मां शिकायतूं आहिनि, उहे उन तरीक़े सां कमु न पिया कनि जेको शुरूआती तौर ते कंदा। उन्हनि चयो चई सॉलिड वेस्ट मैनेजमेंट मां मुतमिन आहिनि माण्हू। साईं मुतमिन इहे आहिनि त घर जे ॿाहिरां हिते हिकिड़े पासे ॾांहुं हे कचिरो आहे, हे हिन पासे ॾांहुं ग्रीन बेल्ट हुजणु खपे, पर हीउ जेको ग्रीन बेल्ट वारो जेको फुटपाथ आहे उहो बि कचिरे ऐं पथरनि सां भरियो पिया। गॾोगॾु गटर जा मुंहुं खुलिया पिया आहिनि, ज़ाहिरी तौर ते हितां को निमाज़ी गुज़रंदो हूंदो, ॿार गुज़रंदा आहिनि, उनखे अलावा फैमिली आहे, लेडीज़ गुज़रंदियूं आहिनि। हितां गटर शुरूआती असांखे सोसाइटीअ में ई हिते असांखे खुलियल पाणी मिलियो। हिन हवाले सां असां हिते इलाइक़े जा समाजी अॻवान आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां पुछंदा अदा छा चवंदो हीउ पाणी गंदगी जी सूरत हाल आहे हिन हवाले ते? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त मां सभ खां पहिरियों तव्हांजो शुक्रिया अदा कंदुमि त इहे साफ़ ई ॿाहिरि आहिनि, जंहिंजे करे मिड़ई थोरो घणो असांजे इलाइक़नि में ऐं टाउननि में कमु थिए पियो। ॾिसो मेन मसइलो इहो आहे त हिन सचल ॻोठ जंहिंमें तव्हां बीठा आहियो, इन में 55 करोड़ रुपए जो बजट ॾिनो वियो स्पेशली सचल ॻोठ वारनि जे लाइ। ऐं उन में 3 शयूं हुयूं, हिकिड़ो सेवरेज जो लाइन माना सेवरेज सिस्टम मुकमल तौर ते फस्ट क्लास ठाहिणु, ऐं रोड रस्तनि में पेवर ब्लॉक हणाइणु, ऐं उनखां अलावा पाणीअ जी लाइन। पर बदकिस्मतीअ सां तव्हां जीअं इहो मेन गली आहे इहा सचल ॻोठ जी आख़िरी साइड वाली, तव्हां जीअं हिन में अंदरि एंटर थियो त तव्हांजो इस्तक़बाल कीअं थियो जीअं तव्हां पहिरियां ॿुधायो। अच्छा, सेवरेज जो जेको सिस्टम आहे उहो असां वटि हिन अञा मुकमल तौर ते सही कोन कयो। हा, हुते मिड़ई खॾा हणी करे 1-2 पाइप चेंज करे मिड़ई हिननि ॾेखारियो मथे त बाबा असां सेवरेज सिस्टम सही करे छॾियोसीं। ऐं पेवर ब्लॉक जी जेका हीअ ॻाल्हि था कनि या तव्हां ॾिसंदो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी, पेवर ब्लॉक बि सॼे सचल में न लॻो आहे।
सचल जे हर ब्लॉक में तव्हांखे हिकु गली अहिड़ी नज़र ईंदी जंहिंमें पेवर ब्लॉक नाहे लॻल ऐं अगरि किथे खणी ब्लॉक अगरि कंप्लीट कयो अथऊं त उते अहिड़ो नाक़िस मटीरियल यूज़ थियल आहे जो तव्हां हिन वक़्तु ॾिसंदो हिनखे साल बि कोन थियो आहे पेवर ब्लॉक खे लॻे, पर हिन महिल ई हुन में खॾा ऐं घड़ा पइजी विया आहिनि, बरसाति जो पाणी उते बीह थो रहे। ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त सचल ॻोठ ही घटि में घटि 2.5 खां 3 लख आबादी आहे हिन सचल ॻोठ जी, पर बदकिस्मती असांजी आहे त हिन वक़्तु ताईं असांखे सचल ॻोठ में पीअण जो पाणी मुयसरु न आहे। 12 सालनि खां असां पाणी जे लाइ दर दर रुलंदा था वठूं, इन्हनि हुकूमती नुमाइंदनि वटि, यूसी जे चेयरमैननि वटि एहतिजाज कयासीं, हर उहो अमल कयोसीं जेको सोशल वर्कर ऐं सियासी अॻुवान करे सघे थो, असां हर हद ताईं वियासीं, पर बदकिस्मती सां असांखे रुॻो कूड़ा दिलासा ऐं ठला आसरा ॾिना विया। बाबा बसि हिन 6 महीननि जे अंदरि थी वेंदो, बाबा 6 महीना गुज़री विया, 3 महीननि में थी वेंदो, 3 महीना गुज़री विया, बाबा महीने में थी वेंदो, पर उहो महीनो उहे 6 महीना 3 महीना हिन वक़्तु ताईं न आया आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो हिते इलाइक़े वासी मौजूदु आहे, हुन खां माण्हू अदा छा चवंदव घर जे ॿाहिरां कचिरो आहे, गटर जो पाणी बीठल आहे, प्योर ब्लॉक जो कमु त थियल आहे, पर उहो नज़र थो अचे त कहिड़े हिसाब सां छो जो का लेवल न आहे कम जी का चेक एंड बैलेंस आहे। जो हे जेको गटर लाइन आहे न, हिन जो मसइलो इहो आहे जो हिते 6-7 पाइप डैमेज आहिनि। असांजी नियाणियूं जेके आहिनि त हितां ईंदियूं वेंदियूं आहिनि, नमाज़ी माण्हू ईंदा वेंदा आहिनि हितां, उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे हिते। असां हुनजे करे असां हिन में नाली पंहिंजी अपनी मदद आप के तहत पहिरों बि मां हिन में पाइप विझरायो हो हिकिड़ो, त हाणे यूसी चेयरमैन ताज साहब खे चयो आहे, 3-4 दफ़ा चयो आहे, मां वटि वाइस बि मौजूदु आहिनि, त बाबा हे विझरायो, हुन असांखे आसरा इहे ॾिना आहिनि। मां पाण पीपल्स पार्टी जो माण्हू आहियां ऐं पुराणो जेको आहे त हितां जो वर्कर आहियां पीपल्स पार्टी जो, त हुनखे मां चई चुको आहियां, मां मुर्तज़ा वहाब खे बि मां वाइस कया आहिनि, कल्ह मां मुर्तज़ा वहाब खे बि वाइस कया आहिनि। हिन में मुंहिंजो भाउ जेको आहे त दमे जो मरीज़ आहे, उहो हिन महिल हिन में खिड़की हिन साम्हूं अथसि, तव्हां ॾेखारे सघो था, कैमरामैन तव्हांजो ॾेखारे सघे थो। मां हुनखे 10 दफ़ा चयो आहे त बाबा हे तव्हां 4-5 पाइप विझरायो, मूंखे आसरा ॾिना विया आहिनि तक़रीबन महीने खां, ऐं उहे महीने जो रिकॉर्ड बि मां वटि मौजूदु आहे। मां टाउन चेयरमैन ने बि राशिद ख़ासकेली साहब खे तव्हांजे तवसुल सां चवां थो त हे महिरबानी करे असांखे कराए ॾियो, जेको आहे हिन में असांजा ॿार बि बीमार था थियनि ऐं डेंगी जेको आहे मलेरिया उहो हिते फैलिजे थो इलाइक़े में। ऐं ॿियो इहो ई आहे, बसि तव्हांजे तवसुल सां अगरि जल्दी थी वञे त महिरबानी आहे उन्हनि जी। जी ई ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां हिकु इलाइक़े वासी जी। नौजवान जो चवणु आहे त संदसि तालुक बि पीपुल्स पार्टीअ सां आहे। उन यूसी चेयरमैन, सफूरा टाउन जे चेयरमैन, इवन मेयर कराची मुर्ज़ा वहाब खे बि उन वॉइस मैसेज कया आहिनि। मेयर साहब जेकर तव्हां पंहिंजे कारकुन जे मैसेज जो जवाबु न ॾींदव त आम जेको हितां जो इलाइक़े वासी आहे उन लाइ त तव्हां पोइ शायदि उनखे नायाबु आहियो। हाणे मौजूदु आहियूं ही सचल ॻोठ जो ग्राउंड आहे। माज़ी में ही ग्राउंड तबाह हुयो, हिनखे PPRN तयारु कराइण लाइ रिकंस्ट्रक्शन कयो, हिन जो कमु कयो वियो आहे। सुठे नमूने सां ॿुधाए पियो वञे त 10 करोड़ खां वधीक जी हिन में लागत लॻाई वई आहे। हिन जी वाल आहे, मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे, जेका ठहियल त यकीन तौर ते सही आहे, सुठी डिज़ाइन आहे। ऐं इन सां गॾोगॾु जेको इलाइक़े वासियुनि जो हिते चवणु आहे त हिनखे साल खां वधीक टाइम थी वियो आहे, इहो पार्क कंप्लीट कयो आहे, पर हिनखे शहरनि जे लाइ जेके हिते इलाइक़े वासी आहिनि जेको कुझु छो जो पार्क हमेशह वॉक जे लाइ ॿारनि जे तफ़रीह जो वाहिद उहो जॻह हूंदी आहे। हिते ॿार इन जे पार्क जे कंप्लीट थियण खां पोइ, इफ़्तिताह थियण खां पोइ हिन जी सहूलियत खां अञा ताईं महरूम आहिनि। थोरी तालो लॻल आहे, मुंहिंजो कैमरा तव्हांखे ॾेखारे सघे, हिते तालो लॻल आहे, जंहिं सबबु असां पाण हिन वक़्तु अंदरि नथा वञी सघूं, हिनखे अंदरां तालो लॻल आहे। हिन पार्क में जेको कमु आहे, अंदरि ग्रास आहे, उहा बि पूरी न आहे, काफ़ी जॻहनि ते कुझु आहे, छो जो हुनजी यकीन तौर ते मालिकी न आहे। ग्रास जॾहिं लॻंदी आहे उनखे पाणीअ जी ज़रूरत हूंदी आहे। 6 महीननि खां कंप्लीट थियण हिन पार्क जो फ़ाइदो छो न थियणु, हिते हिकिड़ो शहरी मौजूदु आहे, हुन खां पुछां दादा ॾियोलाल, ही पार्क ठही आहे वॾी लागत सां, ॿुधाए पियो वञे 10 करोड़ जी लागत सां, यूनियन काउंसिल जे मातहत आहे, कहिड़ी वजह आहे जो हुनखे खोलियो नथो वञे? ऐं तव्हां हिन हवाले सां यूसी चेयरमैन सां ॻाल्हायो आहे? सर यूसी चेयरमैन खे बि असां ॻाल्हायो आहे, उनखे चयो आहे, ठीकु आहे। उन चयो आहे त शाम जे टाइम ते खुलंदो आहे, पर खुलंदो न आहे। हिन जेके माण्हुनि जा अमलदार जेको बि हिन में अंदरि रहे थो पियो, उहो बि को बि में को सलूक ॻाल्हाइण ढंग न आहे। जॾहिं बि अची चवंदो आहे शाम जो तव्हां टाइम खेलियो, को ॿार आहे, को बचो आहे, उन हिसाब सां खेॾे थो पियो, त हिन उन लाइ न आहे जेको आहे सो त आम माण्हू ॿियनि जे लाइ, ॿियनि लाइ छो आहे, जेके प्राइवेट माण्हू चवंदा क्रिकेट खेॾंदा या ॿिया टिया, उन्हनि लाइ, असां आवाम लाइ छो न आहे? माना हिन पार्क जे करे असांखे इलाही सारी तकलीफ़ आहे। शाम जे टाइम ते ॿार बच्चो खेॾी नथो सघे, को रोडनि ते को कीअं, पोइ ॿारनि जा तक़रीबन एक्सीडेंट थियनि था पिया हिन रोड जे हिसाब सां, क्रिकेट जो खेॾंदा पिया उन हिसाब सां। हिन खे असां चयो पाण कंहिं हिसाब सां असां सलूक सुठो नथा रखनि। जी शहरीअ जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त
तफ़री लाइ हिकु वाहिद सचल ॻोठ में ही पार्क आहे जेको माज़ी में त तबाह हुयो, हिनखे ठाहियो वियो आहे 10 करोड़ खां वधीक जी लागत आहे। पर उहा लागत कहिड़े फ़ाइदे थी जॾहिं हितां जा इलाइक़े वासी उन पार्क जो फ़ाइदो न वठी सघनि। हिते कुझु बीमार आहिनि, कुझु डायबिटीज़ आहिनि, जेके वॉक करणु ईंदा, जेके अॻ में ख़राबु खस्ता हाल में बि हिते ईंदा, पर ईअं ठहण खां पोइ वॉकिंग ट्रैक बि हिते आहे, ग्रास आहे, ग्रास जी मालिकी न हुजण जे करे ऐं अञा जेकॾहिं 6 महीना बंदि रही ऐं हुन ते पाणी न आयो त इहा ग्रास ख़तमु थींदी वेंदी। हीअ जेको पार्क खे ठाहियो वियो आहे 10 करोड़, इहे वापसि इहा मिटी हितां उॾामजंदी। पोइ थींदो ईअं त रिवायती तौर ते हितां जा माण्हू जेके हूंदा बासर उहे हिन मां मिटी खणंदा वेंदा, को पंहिंजे घर जे अॻियां रखंदो, को पंहिंजे गलीअ में रखंदो ऐं को पंहिंजे घर में बरहा लाइ इस्तेमालु कंदो। इंतिज़ामिया खे खपे त हिन पार्क खे फौरी तौर ते खोलियो वञे। हाणे असां अॻिते कुझु सचल ॻोठ जा इलाइक़ा जा जेके पसगिरदाई में जेके आहिनि नंढियूं वॾियूं आबादियूं, उन्हनि जो बि विज़िट कंदासीं, उन्हनि जो ॾिसंदा उते छा सूरत हाल आहे। छो जो हिते वॾो मसइलो पीअण जो पाणी, ड्रेनेज जो सिस्टम, रोड घिटियूं टोटल ऐं लोड शेडिंग जो वॾो अज़ाब आहे। वेस्ट साइड शायदि आहे सचल ॻोठ जी। ऐं चवण जो मक़सदु इहो आहे त हिन पासे बि मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हीअ आबादी आहे पूरी, सुठा सुठा घर ठहियल आहिनि, बिल्डिंगूं तामीर थियल आहिनि। ॿिए पासे ॾांहुं हेॾां बि आहे, उन साइड ते बि घर ठहियल आहिनि, सुठा आबादी आहे। हीअ ॿार आहिनि, हितां जा रहवासी आहिनि जेके हितां गुज़र सफ़र कनि था, पर हिन कचिरे जे ढेर ही वेस्ट मैनेजमेंट जी नाअहली आहे। सिंसोल्ड वेस्ट मैनेजमेंट जेका चवे थी असां घर घर खां कचिरो खणंदा आहियूं, शायदि घर घर खां कचिरो खणी करे उहो हिते सटींदा हूंदा, उन जी वजह आहे जो हितां उहो खणी नथा सघनि। हीअ शायदि वेस्ट साइड में या सचल ॻोठ वेस्ट मैनेजमेंट जी साइड जे विच में क़ाइमु आहे। हिन महिल असां हितां जा जेके हिन महले जा आहिनि उन्हनि खां पुछंदासीं, अबा छा चवंदो हे कचिरो लॻो पियो आहे, गवर्नमेंट चए थी असां घर घर मां कचिरो खणंदा आहियूं, हे त कूड़ेदान हिते लॻो पियो आहे। सभु हिते ॾाढो बदबू अचे थी ऐं कूड़ेदान माशाल्लाह हर को पाड़ी त परेशान लॻो पियो आहे। त जेतिरी कोशिशि करे त हिते को कचिरे को खणाए, पर ॾाढो परेशान, हर को बदबू आहे, ॿार फैमिली आहे, तो असां ॾाढी परेशानी थी बदबू जी पाड़े जे करे। तो मां इहो गुज़ारिश कयां थो सचल ॻोठ वारनि खे तो हितां सफ़ाई वफ़ाई कराए छॾे ऐं थोरो असांखे माहौल खे सफ़ाई मिलिजे। अच्छा, पीअण जो पाणी हिते मौजूदु आहे, गटरनि जी छा सूरत हाल आहे, ड्रेनेज जो सिस्टम कीअं आहे? पीअण जो पाणी सफ़ा न आहे बिल्कुलु, ऐं गटर में ॾिसां कुझु बहितर आहे माशाल्लाह। ऐं पीअण जे पाणी खे सफ़ा तमामु पाड़ी वारा परेशान लॻा पिया आहिनि। पीअण जो पाणी सफ़ा कोन्हे, को लाइन जो पाणी बि सफ़ा नथो अचे। 24 कलाक जी लाइन हाणे चवनि था को अचे त अलाए छा, पोइ ॿुधंदा आहियूं। बाक़ी माशाल्लाह शुक्र पर पोइ मतिलबु के खारो पाणी हर को घर इस्तेमालु कनि, ॿार पर परेशान परते परते वञी पाणी भरण था वञनि। जी हा, हिकिड़ो ॿियो हितां जो इलाइक़े वासी मौजूदु आहे। दादा छा चवंदव, हिते ही कचिरो लॻो पियो आहे, तव्हां पाड़ेसरी आहियो, हितां जा घर आहे तव्हांजो साम्हूं, तव्हांजे घर जे साम्हूं कचिरो आहे, ऐं बीमारियूं फैलजंदियूं हूंदियूं, हितां भला को इंतिज़ामिया माण्हू न ईंदो आहे सफ़ाई लाइ? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, तव्हां सही था चओ, हे असांजो घर साम्हूं ई आहे ऐं हे कचिरे सां असांखे ॾाढी परेशानीअ जो सामनो करिणो पवंदो आहे। जीअं त असां ॾिसंदा आहियूं थोरी थोरी देरि में माण्हू ईंदा आहिनि, कोई हिन गली में ईंदो आहे, कोई हुन गली में ईंदो आहे, कचिरो हिते उछलाए हलियो वेंदा आहिनि, जंहिंजे करे असां वॾी तकलीफ़ में आहियूं। अच्छा, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जी दावा आहे त असां घर घर कचिरो खणूं, हिते को कचिरो खणी ईंदो आहे भला? हा, हिते कचिरो खणी ईंदा आहिनि, पर उनखे बि नी कंट्रोल असां कमेटी जा जेके मेंबर आहिनि नी कुझु पोयां लाशारी साहिबु आहे, उहे कंट्रोल कंदा आहिनि बसि। अच्छा, पाणी पीअण जो या ड्रेनेज जो लाइन जो गटर लाइन जो छा सूरत हाल आहे? गटर लाइन त सही आहे, पर पाणी पीअण लाइ ॾाढो मसइलो आहे, लाइन में पाणी नथो अचे। बाक़ी चवनि था हिकु लाइन खणी था 24 कलाक नारी हूंदो आहे की हुन में पाणी अचे। सचल ॻोठ जा तव्हांखे असां मुख़्तलिफ़ गिटियुनि पाड़नि ऐं पार्क जा मनाज़र ॾेखारिया, उतां जे इलाइक़े वासियुनि जा बि असां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायो। सचल ॻोठ सां लॻोलॻि ही सिंधी वसंती बि आहे, ऐं हिनखे शाहनवाज़ शहर ॻोठ जे नाले सां ही ॻोठ आहे। हिन जी हालति इंतिहाई ख़राबु आहे। हीअ जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हीअ मेन रोड आहे जेको हिन ॻोठ खे लिंक करे थो। हिन मेन जेको रस्तो आहे इन जी इहा हालति आहे त हिते अचण जो रस्तो न आहे। हितां जेको गुज़र सफ़र न माण्हू पंधु थो करे सघे, न गाॾी ते थो करे सघे, न को पब्लिक ट्रांसपोर्ट जे हिते सहूलियत ई न आहे। का पर्सनल को बाइक ऐं रिक्शा वारो हिते जेकॾहिं को अचे थो त उन्हनि जी बि हिते रोड रस्तो न आहे, सफ़ाई बिल्कुलु न आहे। ऐं इन गंद कचिरो ड्रेनेज जो निज़ाम धरम भरम लॻो पिया। असां हिते मौजूदु हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां पुछां त वधीक कहिड़ा मसइला आहिनि जेके हू मुंहुं ॾेई रहिया आहिनि।
अब कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, पाणीअ जी छा सूरत हाल आहे हिते, रोडनि जी छा सूरत हाल आहे, गिटनि जी छा सूरत हाल आहे? पाणी जो जेको आहे हिते कमेटी बि आहे, उहा पंहिंजो कमेटी बि हर महीने जेको आहे 700 रुपया फ़ी घर खां जेको आहे न वठी रही आहे न। पोइ कंहिं ॾे पाणी अचे थो, केॾे नथो अचे, माना वारा हिननि जा उहो पंहिंजे वारे जे टाइम ते कंहिंखे ॾियनि था, कंहिंखे नथा ॾियनि। ऐं ॿियो त माना रोड रस्तो हिते ॾाढो ख़राबु लॻो पियो आहे। ऐं ॿियो त इहो आहे त जेको आहे हिते गटर लाइननि जो बि माना तक़रीबन माहौल ख़राबु लॻो पियो आहे। हा न, रस्तो इहो आहे, ॿियो हिन ई मेन रोड आहे हे शरगोट जो न, हिन में इहो आहे त जेको आहे रस्तो पूरो रस्तो जेको आहे ख़राबु लॻो पियो आहे न। रोड रस्तो सही न आहे, जंहिं कचरनि जा ढिग लॻा पिया आहिनि। कोई टाउन जेको आहे अहिड़े हिसाब जो को कचिरे जे हिसाब सां कमु न पई करे न शरगोट जो। शरगोट खां सचल ॻोठ आहे, सचल ॻोठ में कमेटी वारा उहो वठनि बि था, 500 वठनि था, 500 जी जाइ ते उहो कमु बि ॾियनि था, जंहिंमें उहो चौकीदारी आहे, लाइटिंग जो हिसाबु आहे, हा न। ऐं अलाह तव्हांखे न किथे कचिरो उहो अची करे खणी थो वञे दर तां। हिते माना कोई बि माना को निज़ाम सही न आहे। तव्हां हिन हवाले सां टाउन चेयरमैन सां शिकायत कई आहे, या हितां जा जेके शरगोठ जा रहवासी आहिनि? न कयो, असां पंहिंजी रोज़ी रोटी जे हुन में लॻा पिया आहियूं। असां टाउन कमेटी वारनि सां का शिकायत न आहे कई, पर असां मीडिया जे तहत चऊं पिया त असांजो हिते जेको आहे कुझु निज़ाम सिधो कयो वञे, जंहिंमें रस्तो कुझु सिधो कयो वञे, कचिरे जो को निज़ाम सिधो कयो वञे, गटर लेन जो आहे उहो को निज़ाम सिधो कयो वञे, हा न। ॿियो पाणी जो मसइलो आहे त इहो पाणी जी लाइननि खे जेको आहे घरनि ताईं पुॼाइनि त बहितर आहे। जेकॾहिं उहो कमेटी वारा वठनि बि था, 700 रुपया फ़ी माण्हू खां वठनि था, त माना को पाणी जो को रिलीफ न आहे माना न। चाचा साईं, छा चवंदव तव्हांजे इलाइक़े में न रोड आहे, न को सफ़ाई जो निज़ाम आहे, पाणीअ जी छा सूरत हाल आहे, ड्रेनेज जो छा? त असांखे घटि में घटि 20-22 साल हिते रहाशूं आहियूं। हिते जॻहियूं वठी ईअं सम्झ त फासिजी वियाऊं। हिते न को कमु थो थिए, न का शइ, न पाणी जो ॿुधाइजे त हीअ लेन मुंहिंजा 2 पुट 3 मां हीअ लेन खणी आयासीं। पोइ हिन ते हेवी 3-4 माण्हू हेवी थी विया, उहे पंहिंजो कमु हलाइनि पिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बाज़ार हीअ लॻे थी त माण्हुनि जी एॾी रश आहे, ज़ाइफ़ूं हाणे मथां बरसाति थी अचे, इहो गंद किचिरो सॼो इहो पियो आहे रोड ते, तव्हां ॾिसो था, पर हिते को अहमियत ई न आहे। हीअ असांजा जेके शरगोठ सां गॾु ॿियूं जेके वसंदियूं सिंधी आहिनि, उन्हनि सां बि साॻियो हालत हशर आहे। हाणे शरगोठ जो तव्हां पोइ ते ॾिसी आहियो, अॻिते ॾिसो था निकासीअ जो ड्रेनेज सिस्टम, पाणी, बिजली या ॿिया जेके बि बुनियादियूं असांजूं ज़रूरतूं आहिनि, उन्हनि में नाले मात्र का बि शइ कोन्हे। जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे बलदियाती हुजनि या तव्हांजा हितां जा MP MNA हुजनि, उन्हनि जी त कॾहिं असां ते अखि ॿुधी न आहे। असां ॼण हिकिड़ा किवलियूं ऐं माकोड़ा हुजूं, इंसान ई न हुजूं। असांजी धरतीअ ते असांखे अछूतनि वांगुरु ॾिठो थो वञे पियो। असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। तव्हां सॼे शाहनवाज़ शरगोठ में ॾिसो, हा, इहो जेकॾहिं बलदियात वारा असांखे पाणीअ जो पाइप लाइन ॾियनि था, असांजे मथां वॾो अहसान था कनि। असां वोट उन्हनि खे ॾियूं था, महिरबानी आहे उन्हनि जी जो असांखां वोट वठनि था। उहो पाणीअ जी जॾहिं लाइन अचे थी त उहा लाइन जा पाइप ॾेई ऐं असांजे ॻोठाणनि खां फ़ी कनेक्शन ते 4000, 5000, 8000 ईअं पैसा वरिता था वञनि। जेकॾहिं किचिरे खणण वारो अचे थो, उन खां हितां जा यूनियन ऐं जेके मनपसंदि माण्हू आहिनि, उहे पैसा था वठनि। असां घरनि वारा 300 रुपया उनखे किचिरे जा पैसा था ॾियूं। असां मुकमिल तरह सां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। ऐं कंहिं क़िस्म जी वॾी ॻाल्हि इहा त मां तव्हां सां इहो एतिराफ़ु कयां, थी सघे थो कंहिं मथां हिन इशूअ ते ॻाल्हायो हुजे या न ॻाल्हायो हुजे। असांजे हिन ॻोठ में सरकारी प्राइमरी स्कूल आहे ऐं उहो हिन वक़्तु किराए जे घर में हलंदो आहे। उहो छा हलंदो हूंदो किराए जे घर खे? सरकार कंहिं बि क़िस्म जी पॉलिसी न आहे, फर्नीचर ॾे, पखा ॾे, कुझु बि न। ही पब्लिक पार्क तव्हांजे साम्हूं पियो आहे थियो, 8 एकड़नि ते मुश्तमिल आहे, निसार खोड़ो। वॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक पार्क, उन जो संगे बुनियाद निसार खोड़ो हिकिड़ो हुननि जो चूंडियल जेको नुमाइंदो आहे ऐं पुराणो अॻुवाण आहे, उहो संगमेल पथर रखी थो वञे, बुनियाद पवे थो। उन पथर खे राति जो शहीद बीबीअ जे नाले खे पथरनि सां ज़रा ज़रा कयो थो वञे। उन जे बुनियाद खे हीरोनी पटे था वञनि। हाणे उहा हिन इलाइक़े जी किचिरा
किचरा कुंडी आहे जितां पैसा वठी हिन ॻोठनि जा जेके हिकिड़ा नाले मातर नाम निहाद हिकिड़ा अॻवान सॾाईंदड़ आहिनि उहे पैसा वठी अफ़गाननि किचरे वारनि खां ऐं उन शहीद बेबीअ जे नाले सां जेको पब्लिक पार्क आहे उन में किचिरो उछलायो थो वञे ऐं असांजे ॻोठ खे ऐं गर्ल्स कॉलेज सां लॻो आहे उहो उनखे किचरा कुंडी बणायो वियो आहे। अक्सर उन किचिरे मां जॾहिं उनखे बाहियूं अचनि थियूं उनजी धप बदबू असांजे ॿारनि में वॾनि में वॾी उमिरि वारे माण्हुनि में अहिड़ियूं बीमारियूं थियूं फैलिजी वञनि त का बि सहूलियत कोन्हे। असां मुकमिल सहूलियतनि खां बिल्कुलु वांझल आहियूं। ॼण त असां कंहिं तमामु दूर दराज़ बलोचिस्तान जे कंहिं इलाइक़े में रहंदा हुजूं। असां तसवुरु नथा करे सघूं त असां चऊं त असां कराची शहर जेको रोशनियुनि जो शहर आहे उन में रहूं था। बिजलीअ जी सूरत हाल इहा आहे त तव्हांखे कलाकु बिजली मिलंदी 6 कलाक न हूंदी। असां माज़ी में इहो चवंदा हुआसीं त बाबा हीअ सिंधी वसंदी तबाह हुआ छो जो हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उर्दू स्पीकिंग आहिनि। जॾहिं सिंधी वसंदी आहे मालिक बि सिंधी, हितां जो टाउन चेयरमैन बि सिंधी, हितां जो यूसी चेयरमैन बि सिंधी ऐं हितां जी हुकूमत बि सिंधियुनि जी, पोइ बि हितां जा जेके सिंधी वसंदी आहे उहा तबाही जो शिकार आहे। ॾिसणो इहो आहे त इंतिज़ामिया इन क़दीमी जेको सचल ॻोठ शाहनवाज़ शहर ॻोठ जी जेका सोसाइटियूं आहिनि उनमें कॾहिं थी कमु कराए। उन सां गॾु पंहिंजे कैमरामैन सरफराज़ सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त। अलाह भाई।